एॾो वॾो शाइर कोन आहियां न को इल्मु कलम आहियां हिकिड़ो नंढड़ो माण्हू आहियां ऐं मां हेॾो वॾो मान बख़्शियो आहे उस्ताद अदबी फोरम जी तरफ़ां उस्ताद निगारी हुजे उस्ताद इमाम बख्श साहिबु हुजे उस्ताद वली हुजे साईं पर साईं जुमन हुजे जेके ई सथ जा साथी आहिनि उहो असांजो सिंधी अदबी संगत शाह हैगोर जो सेक्रेटरी अकबर मंगरो साहिबु साईं असांजो दिलावर इलाही पुराणो क़दीमी दोस्त वफ़ादारी बराबरि सभिनी दोस्तनि जा जेके हितां आहियो उनजो लख मां वधो ऐं हेॾो वॾो शाइर कोन आहे जो हेॾो वॾो मूंखे मान आहे बाक़ी रही ॻाल्हि किताब जी त मुंहिंजी पहिरीं नंढड़ी कोशिशि इहा हूंदो नंढड़ो माण्हू हज़रत यूसुफ जे ख़रीदारनि में मूं नालो लिखायो आहे बाक़ी एॾो वॾो ऐं शाइर कोन आहियां ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजे किताब में पहिरियों किताब आहे हुन में ग़लतियूं बि हूंदियूं प्रूफ जी ग़लती जे लाइ वज़ाहत कयां त मूं साईं खे बि चयो अहसान खे बि चयो पर असांजी बाबे साईं जी वरसी अची वई थोरी तकड़ी चढ़ी आई सिर ते इन जे लाइ पोयों जेको प्रूफ हो सो हुन अहसान असांखे कोन मोकिलियो मूं रेडियूं कयूं उस्ताद बि रेडियूं कयूं इमामी बि रेडियूं कयूं त भाउ असांखे प्रूफ मोकिल त साईं जेको आख़िरी शिकिल हिन यार सुबुह जो मंज़र ते ईंदो जीअं हींअर मां सभिनी पिया चओ त हीअ ग़लती आहे हीअ ग़लती आहे इन खां असां बचण जे लाइ मूंखे चयो पर हुन असांखे उहो प्रूफ आख़िरी जेको कोन मोकिले सघियो बाक़ी ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके प्रूफ जूं ग़लतियूं प्रूफ जूं हूंदियूं शाइरी जूं ऐं उन कोतायूं खोड़ हूंदियूं उहो त हाणे पढ़नि चढ़नि ते आहे बाक़ी किताब जो जेको लिखणु पोइ एॾो वॾो सवलो आहे कोन को जेके शुरा वेठा आहिनि हितां वॾा उस्ताद शाइर वेठा आहिनि हिन जे अॻियां का करी कोन आहियां त भई लिखणु किताब आहे पोइ छपाइण आहे की मुंहिंजे घटि में घटि वसई ॻाल्हियूं कोन हुयूं उस्ताद इमाम इश्क खे साईं उस्ताद खे हिन नेम ठाहियो साईं वली हो हिन सभिनी चयो त किताब भला जे गॾु थियो आहे मवाद एतिरो त पाण किताब छपायूं हड़ो वड़ो असां पाण कोशिशि कई कंहिं को वरितो त कोन्हे नई असां में किताब जो को पैसो वठंदासीं मुंहिंजो इश्क आहे ऐं इश्क आहे जो इश्क जा पैसा वठंदा कोन संगत में जेको ई आहे किताब मां बनाया दोस्त चवंदा बाबा हिन जो घणो मिठाई आहे मुंहिंजो वाह मिठाई ॾे उन इश्क जा पैसा कोन ॾह दफ़ा किताब छपायां 10 किताब छपायां जेतिरो वक़्तु हयात हूंदो किताब जो पैसो कोन वठिबो बाक़ी किताब दोस्तनि खे जेके अचनि था हुननि खे ॾियूं था पोइ रहिजी वेंदो त वरी हुनखे ॾींदा त घणी पिया आहिनि त मसइलो ॻाल्हि आहे त किताब जो छपजणु दोस्तनि सभिनी सिंधी अदबी संगत वारनि मुंहिंजा जेके सथिया सती जन चयो साईं सभिनी जेके हिन सां मशवरो कजनि जो आहे किताब छपाईंदा असां बि अहिड़ा आर्तवार कयो किताब छपिजी वियो अव्हांजे हथनि में अची वियो तो किताब में जेके हुन कोताही अव्हांजे अखियुनि नालो आहिनि बाक़ी जेका कमी कोताही मुंहिंजे शाइर तरफ़ां थी आहे त हुनजे लाइ माफ़ी थो वठां मुशाइरो आहे त पंहिंजो शहर बि पढ़ी छॾियां